अॼु मुंहिंजी बचल सां क्या थी? हाँ हाँ तुंहिंजी बचल सां ऐं मुंहिंजी हवा सां। बता जी हाजी लकुड़ पक सां पाणारी मिल्कियत वारी इहा जाए। हाँ सही तो त्रिंग लामो लकुड़ हीअ उहा ई जाइ जिते तो मिल्कियत पूरी हुई। जेकॾहिं साॻी जाइ आहे त पोइ मिल्कियत किथे आहे? ऐं खॾ बि ताज़ी खोटी पई आहे। माजरा छा आहे? अदा बुता ऐं चाचा मम्मा हाजी लकुड़ किथे ईअं त न थियो आहे जे असां को अॻ में ॿियो को कमु लाहे वियो आहे। हाँ ईअं थी सघे। हाँ हिन नंढड़े ॿार जी कमीस कीअं पई आहे हिते? हीअ के ॿार जी कमीस न आहे। मूंखे पक्का पक्का 100% पक्का त इहा शमू शीदी वारे छोरे ने अधड़ जी कमीस आहे। चइमां त खॾ ताज़ी खोटियल आहे। पेड़ा बि ताज़ा। हीउ शमू जो आहे, हीउ हिन छोरे अधड़ जो आहे। अदुअ जी? हाँ मतिलबु त हिननि ॿिन्ही पीउ पुटनि गॾिजी इहा वारदात कई आहे। मां त चवांव तो ताज़ो कमु थियल आहे। इहे परे कोन विया हूंदव। हलो त पिछो कयूं ने। पहिरों पीउ सिपाही सुरोप ते पहुता। हेलो हाँ सिपाही सुरोप हाँ जल्दी। वो चलारी कर बस जल्दी। हाँ वालों कर दावा। अरे छॾ त छोरा ने भागा। अरे छॾी बस। पापा थकिजी पियो आहीं न? हाँ यार ॾाढो थकिजी पिया आहियूं। अरे इहो छा था कयो? हाँ छा आहे? कुझु न। कुझु न। होॾे छा था ॾिसो भाइड़ो? होॾे ॾिसो होॾे ॾिसो था न ॻाढ़ी टोपी वारो तारो सौट आहे न, ॿिन्ही बिछड़नि सां गॾु बीठो अथव, वारदात में शामिल आहे। वाकई बि सफ़ा असांजो सोट सिधो छो तोरण सां गॾु बीठो आहे। अता बता जीअं त सुबता जेसी ते इहो सिपाही टोटो अचे न ओटो न छिरोटो। थिरोटो जेसी ते इहो थिरोटो अचे न तेसी ते इहे सां पाण त छापो हणूं ने। इहा सलाह भई। माना त हे लूसी लकुड़ जो माल आहे। इहो असां ते हिलाल आहे। तव्हां महिनत घणी कई आहे, इन करे तव्हांजो हिसो वधीक मिलंदो तव्हांखे। विरायो भली पर असांजो बि हिसड़ो कंदो। तव्हां हिते अड़े छो छो न जा ॿुध मुंहिंजी मिल्कियत ते नूस नूस करे कुते वांगुरु वञी कढी आई हीअ पे थी। हाँ तो छा सम्झोड़े त तूं मूंखां बची न सुञनि जा सरदार। अरे हेॾे लकुड़ इन ॻाल्हि जो कहिड़ो सबूत आहे तो वटि? ते असांजी बनी मां जेका ट्रैंक निकिती आहे इहो माल तुंहिंजो आहे। अथई को सबूत? हाँ यार मुंहिंजी छिते कुते वारो चक पियो थो हाणे। छोट अॻ में तुंहिंजी बनी हुई, हाणे तुंहिंजी बनी न आहे, हाणे असांजी बनी आहे। हाँ त बता तूं सही तो चएसि सोटे। जेकॾहिं तोखे सबूत खपे न त पोइ असांजे सभु कुझु हाजी लकुड़ जो आहे। तुंहिंजी नज़रनि में भले हाजी लकुड़ बेस्तो हुजे की न हुजे पर असांजी नज़रनि में असांजो पीउ आहे। पुट ही माण्हू गवाही ॾियनि चाहे न ॾियनि,
हिन पेटीअ में मुंहिंजे बनियुनि जा कागज़ात, जॻहुनि जा दस्तावेज़ात, मायुनि जा ॾिनल फ़ोन नंबर, पैसा वग़ैरह सभु हिन पेटीअ में आहिनि। इन खां वधीक ॿियो तव्हांखे मां कहिड़ो सबूत ॾियां? इहो सॼो सामान हाजी लकुण जो आहे। ओ कोयलनि वारी स्त्री, तूं ई ॿुधाइसि न त सामान कंहिंजो आहे? इहो सामान हिन जो ई आहे। ख़बरदार, केरु पियो चुरे? सिपाही सरोटा, असुल ॻाल्हि इहा आहे त हे वीचारा ॿई ॼणा वंगारी थी विया। असली वॾो मोहारी तो पेटो गणेश डंडा बेड़ी मुरले हलो थाणे ते भा। सिपाही सरोटा थाणे ते कहिड़ी ख़ुशीअ में? पहिरीं ॻाल्हि त हीअ पेटी असांजे ज़मीन मां खोटे असां कढी आहे। कोई न हाजी लकुण जे वाड़े मां कोन खोटे कढी अथऊं जो हिन जी हूंदी आहे, हिन जो माल आहे। बस हाणे बस ये सफ़ाई थाणे ते चई फिलहाल इसे साल नहीं आ को ॿियो तुंहिंजो बिलो कयां। सरोटा हलूं था थाणे ते, कर तूं इहो शौक़ु पूरो। अड़े हेॾे बोलड़ू, हे जेको लूसी लकुण आहे न, इहो नांग अथव, नांगुड़े अहिड़ो ॾंगींदो आहे, अहिड़ो ॾंगींदो आहे जो खरड़ी न लॻंदव। ॾिसजो वेही। हल सरोटा। हाजी लकुण ई सिपाही सरोटो हिनखे वठी त वियो आहे, पर हिन ते केस ठहंदो ई कोन्हे। केस ठहेसि या न ठहेसि, पर मां ठोकराईंदोसांसि, ठोकराईंदोसांसि। वॾो शैतानी दिमाग़ आहे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।